सिंध की तारीख़ ते तहक़ीक़ के सिलसिले में आउं रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण सिंध में हुर हलचल जे अहम किरदार बच्चू बादशाह बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध में अंग्रेज़नि जे कब्ज़े ख़िलाफ़ हितां जे वतन दोस्त माण्हुनि बग़ावत कंदे मुख़्तलिफ़ शिकिलियुनि में तहरीकूं शुरू कयूं, जिन में हुर हलचल तमामु घणो मशहूर तहरीक रही आहे, जंहिंमें हज़ारे सिंधियुनि पंहिंजी जान जा नज़राना ॾिना। अॼु पाण सिंध में पहिरीं हुर हलचल जे अहम किरदार बच्चू बादशाह बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। बच्चू बादशाह पहिरीं हुर तहरीक जो हीरो हुयो, जेका अंग्रेज़नि ख़िलाफ़ 1870 ईस्वी खां 1898 ताईं जारी रही। बच्चू बादशाह जो असुल नालो बच्चल ख़ासकेली हो। पाण सांगड़ ज़िले जे ॻोठ मिठलाऊ में हुर तहरीक जे वेढ़ाक वरियाम फ़कीर ख़ासकेली जे घर में जन्म वरितो। बच्चू बादशाह पंहिंजे साथियुनि सां गॾिजी मुखी ॿेले जे भरपासे वारे इलाइक़े में अंग्रेज़नि ख़िलाफ़ तहरीक जी शुरूआत कई। हुर हलचल में सिंध जे माण्हुनि क़ाबिज़ अंग्रेज़नि जा हुकुम मञण खां इनकार करे छॾियो ऐं इहो सॼो इलाइक़ो अंग्रेज़नि लाइ नो-गो एरिया बणाए छॾियो। बच्चू पंहिंजे साथी पीरू कासाई उर्फ़ पीरू वज़ीर, जेको नारे खैरपुर मीरस जो रहाकू हो, उन सां गॾिजी अंग्रेज़नि ख़िलाफ़ ज़बरदस्त कार्रवाई कयूं ऐं मक़ामी माण्हुनि खे हिदायत कई त उहे अंग्रेज़नि खे ढल ऐं ॿिया टैक्स न ॾियनि। अंग्रेज़ सरकार पीर हिज़्बुल्लाह शाह कोट धणीअ ते दबाव विधो त हू बाग़ियुनि खे पेश पवण लाइ मजबूर करे। अंग्रेज़नि बच्चूअ जी ॾाढी ॻोल्हा कई, संदसि पीउ वरियाम खे गिरफ़्तार कयो, जेको अंग्रेज़नि जे क़ैद में तशद्दुद दौरान शहीद थी वियो। बच्चू बादशाह अॻिते हली पंहिंजे मुर्शिद जो हुकुम मञे 1896 में हथियार फिटा करे अंग्रेज़नि अॻियां पेश पियो। सिंध ते क़ाबिज़ अंग्रेज़ सरकार तरफ़ां गिरफ़्तारी बैदि बच्चू बादशाह खे मीरपुर ख़ास मोकिलियो वियो, जिते अंग्रेज़ जज केस हलाए खेसि फांसीअ जो हुकुम ॾिनो। संदसि गिरफ़्तारी जे 1 महीने खां पोइ खेसि सांगड़ में सरेआम फांसी ॾिनी वई। खेसि सरेआम फांसी उन करे ॾिनी वई त अंग्रेज़नि चाहियो थिए त ॿिया बाग़ी पेश पवनि ऐं माण्हू ॾहका जो शिकार थियनि। सांगड़ शहर में हिन वक़्तु इन बहादुर शख़्स जे नाले सां बच्चू बादशाह चौक पिणु मौजूदु आहे। सिंध जा माण्हू पंहिंजे हिन बहादुर ऐं अरड़े फ़र्ज़नि ते हमेशह फ़ख़ुरु कंदा रहंदा। महिरबानी।